अॻूणे वॾे वज़ीर KPK अली अमीन गंडापुर दावा कई आहे त फ़ौज पुलिस ऐं अवाम जी गॾियल जदोजहद जे नतीजे में संदसि दौर में सूबे जे अक्सर हिस्सनि में दहशतगर्दीअ ते ज़ाब्तो आंदो वियो। संदसि हुकूमत दौरान सिक्योरिटी फोर्सिस ऐं अवाम जे गॾियल हिकमत अमली वॾनि दहशतगर्दनि खे कमज़ोर कयो। अॻूणे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो त ॾखण ऐं उत्तर वज़ीरिस्तान, बाजोड़, तेरा समेत ॿिया इलाइक़ा दहशतगर्दनि खां पाक थी विया आहिनि। KPK जे ज़िले करम में सदियूं पुराणो फ़िरक़ावारियत वारो मसइलो पिणु हल थियो ऐं संदसि दौर जे आख़िरी 7 महीननि में करम में को बि तशद्दुद वारो वाक़ियो नाहे थियो। हुन अफ़सोस जो इज़हार कयो त संदसि उहिदो छॾण खां पोइ कुझु इलाइक़नि में सिक्योरिटी जी सूरतहाल ॿीहर ख़राब थी वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जी सदारत हेठि कंदकोट घोटकी पुल मंसूबे बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, वॾे वज़ीर जे मुआविन ख़ासि क़ासिम नवीद, चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। कंदकोट घोटकी पुल मंसूबे लाइ आला दर्जे जा इंजीनियर कमु करे रहिया आहिनि। 12 ॾाई 15 किलोमीटर डिघे पुल लाइ सिंधु दरिया में 732 पाइलनि मां 83 पाइलन लॻाया विया आहिनि। वॾे वज़ीर हिदायत कई त नवंबर खां जून ताईं पाणीअ में लाथ जो फ़ाइदो वठंदे पुल मंसूबे जे कम खे तेज़ कयो वञे। घोटकी कंदकोट पुल न रुॻो सिंध जी मईशत लाइ पर पंजाब ऐं बलोचिस्तान लाइ बि अहम आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियुनि जो गॾियल ऐलान हिकु वॾी कामयाबी आहे। अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ख़िलाफ़ का बि दहशतगर्दी न कई वेंदी। पाकिस्तान खे अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हक़ आहे। हुन चयो त अफ़गानिस्तान में अमन पाकिस्तान सां ॻंढियल आहे। पाकिस्तान चाहे थो त कंहिंजी बि सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु न कई वञे। कराची में ट्रैफिक कानून जी भञकड़ी ख़िलाफ़ शुरू कयल चालान सिस्टम तेज़ थी वियो आहे। 4 ॾींहनि दौरान ट्रैफिक पुलिस 18,733 इलेक्ट्रिक चालान जारी कया। जुर्माने जी गॾियल क़ीमत 10 करोड़ रुपयनि खां वधीक ॿुधाई वई आहे। ट्रैफिक पुलिस मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में 5,791 चालान जारी कया विया। सीट बेल्ट न पाइण ते चालान जो सभ खां वधीक तादाद 3,546, जॾहिं त 1,555 मोटरसाइकिल सवारनि खे हेलमेट न पाइण जो जुर्मानो लागू कयो वियो। चालान सिस्टम तहत शहर में जदीद कैमरा लॻाया विया आहिनि। कानून जी भञकड़ी वारी सूरत में सिस्टम फौरी तौर चालान जारी करे थो ऐं तफ़सील शहरीअ खे उन जे मोबाइल फोन या घर जे पते ते मोकिली वञे थी। नायब वज़ीर आज़म ऐं परदेई वज़ीर इसहाक डार कैनेडा जे परदेई वज़ीर सां टेलीफोन ज़रिए ॻाल्हि ॿोल कई। ॿिन्ही वज़ीरनि विच में लाॻापिया बरक़रार रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। परदेई आफ़ीस जे तर्जुमान मूजिबि पाकिस्तान ऐं कैनेडा जे परदेई वज़ीरनि ॿतरफ़ी वापार ऐं सीड़पकारीअ खे वधाइण ते इतफ़ाक़ कयो। ज़राअत ऐं मादनियात जे शोबनि ते ताउन वधाइण ते तफ़सीली बहस कयो वियो।